अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एहतसाब न्यूज़ में भली कार। नाज़रीन, सकरण मास्कर अली लाखो जी रिपोर्ट मुताबिक़ हिंदुस्तान में इंतहा पसंदनि हिंदुनि पारां गुस्ताखी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करण ख़िलाफ़ सकरण में सिविल सोसाइटी पारां चांडिया पेट्रोल पंप खां नेशनल प्रेस क्लब ताईं राशिद मुकरम, वाहिद बख्श उमरानी, नूरदीन कीरियो, हाजी अब्दुल रशीद गगड़ ऐं हिंदू पंचायत जे अॻुवाण गोबिंद राम जी अॻुवाणी में रैली कढी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान में इंडिया में इंतहा पसंदनि पारां हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान में गुस्ताखी कॾहिं बि बर्दाश्त न कई वेंदी। हिननि चयो त असांजा हुक्मरान मुकमिल तौर ते ख़ामोश आहिनि, जॾहिं त हुक्मरान पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि खे हल करण समेत समूरो पाकिस्तान जाम कनि था, पर कुल काइनात ऐं ॿिन्ही जहाननि जे सरदार जी शान में गुस्ताखी ते ख़ामोश आहिनि। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एहतसाब न्यूज़।